नाज़िम, बरसात गोरख हिल स्टेशन जी मौसम के वधीक मज़ेदार बणाए छॾियो आहे। गोरख ते सियाहन जी आमदरफ़्त जो सिलसिलो बि जारी आहे। वाही पांधीअ खां रिपोर्ट करे रहियो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर आसिफ जमाली। आज तो बिल्कुल माना अजीब जेके उहे रंग गोरख जा जेके उहे नज़र आया आहिनि असांखे। असां काफ़ी अरसे खां पोइ जेको आहे हिते आया आहियूं। ज़रूरत हाणे इन ॻाल्हि जी आहे त हिते जेके ख़ासि तौर ते जेका GHDA जेका कमु करे पई थी गोरख हिल डेवलपमेंट अथॉरिटी, उन जे लाइ माना लाज़मी ऐं अॻियूं क़दम इहो बि आहे त हाणे कुझु जेको इंफ्रास्ट्रक्चर खे बि जेको आहे उहो बहितर कयो वञे। उहो हाणे इख़्तियारियूं जेकी आहिनि गोरख हिल डेवलपमेंट अथॉरिटी जूं, उहे उन्हनि जे लाइ लाज़मी आहे त उहे माना पंहिंजो अॻिते जो जेको हाणे फ़र्ज़ु जेको आहे उहो निभाइनि ऐं हिते जो इंफ्रास्ट्रक्चर खे कुझु बहितर कनि। वेल अॼु गोरख ते ॾाढो मज़ो आयो। मानसून जी हिकिड़ी थधी बरसाति एक्सपीरियंस कईसीं। अॼु ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं, अॼु पूरो ॾींहुं गोरख जो अॼु असां हिते गुज़ारियो आहे। सो तव्हां जीअं ॾिसी बि रहिया आहियो त ताज़ी ताज़ी बारिश थी आहे ऐं हर तरफ़ ॼण त सॼो मौसम वण टिण पहाड़ सभु पिघल विघल नज़र अचनि था ऐं इंतिहाई ख़ूबसूरत मौसम आहे। हिन ख़ूबसूरत वादी जो जेको आहे उहो नज़ारो वठनि ऐं हिते स्टे कनि ऐं इंतिहाई ख़ूबसूरत जेको बिल्ख़ुसूस हिन गरम मौसम में अॼु असां वटि हिते हिकु प्लेस आहे त उन में गर्मी खां बचण जे लाइ हीअ ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत जॻह आहे जेका सभिनी खे घुमण ऐं विज़िट करणु घुरिजे। गोरख ते पुॼी करे जना हेठां तपंदड़ गर्मी मां मथे असां आयासीं ऐं हितां जो मौसम अॼु ॾिठोसीं त इंतिहाई ख़ुशगवार अहसास असांखे थिया। मौसम पहिरियां खां इलाही सारो थधो, उन जे मथां बरसाति पइजी वई आहे त ॼण सोने पे सुहागा थी वियो आहे ऐं ॾाढो इंजॉय पिया कयूं इंटीरियर सिंध मां, पर कराची मां ऐं इवन आउट ऑफ प्रोविंस उहे बि अचनि पिया ऐं ॾाढो चाह रखनि पिया हिते अचण जे लाइ। पर जॾहिं असां हिते ॾिसूं था त बुनियादी सहूलियत जो जेको फुक़दान आहे न उहो तमामु घणो थो नज़र अचे। तमामु घणो इंजॉय कयोसीं। हितां जी मौसम पाण ॾिसो पिया त जीअं ईअं लॻे थो ॼण असां जनवरी जे महीने में हिते आहियूं ऐं रेनी मौसम आहे, तमामु थधिकार आहे। हिकु इंतज़ामिया तरफ़ां ॿुधायो जिते वाइट कलर जेको अमलो भर्ती थियल आहे, जंहिंजी बीमारी पाणी पहुचाइण आहे, उहे ड्यूटियूं कोन था कनि। पाणी जो सख़्तु बहिरान आहे जंहिंसां हिन रिज़र्व खे हिकिड़ो कापारी धकु बि रसे थो। हिनखे प्रमोट थियण जे बजाए माण्हू अचनि था हिते जेका आब हवा आहे, हिते जेके नज़ारा उन्हनि दिलि सिर्फ़ु थियनि था, पर हिन सहूलियत न आहे, दिलि टुटी थी पए। मौसम इंतिहाई ख़ुशगवार मौसम आहे ऐं मां सम्झां थो त इंटीरियर सिंध में जिते ऊन्हारो ईंदे ई असांजनि जेके अपर सिंध जा जेके बि डिस्ट्रिक्ट आहे उते जेको गर्मी 48 सेंटीग्रेड आहे। पर मां सम्झां थो त असां सिंधवासी तमामु घणा ख़ुशनसीब आहियूं जो गोरख जहिड़ी असांखे विज़िटिंग पॉइंट मिली आहे। बाक़ी ॾाढो इंजॉय पिया कनि। काफ़ी दोस्त आया आहिनि, कुझु हैदराबाद खां बि दोस्त आया आहिनि, कराची खां बि दोस्त आया आहिनि ऐं तमामु घणो इंजॉय पिया कयूं ऐं इंतिहाई ख़ुशगवार मौसम आहे ऐं तमामु बहितरीनु मौसम आहे। मां सम्झां थो त इहा असां सिंधवासियुनि जे लाइ तमामु घणी ख़ुशनसीबी ॻाल्हि आहे ऐं जो कुदरत जे तरफ़ खां अहिड़ी पॉइंट खे असां पॉइंट सां असांखे नवाज़ियो वियो आहे, तंहिंजे करे हिते इहे वधीक फैसिलिटीज़ माना घुर्बल आहिनि त जीअं सियाहनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि ॾुखियाई न थिए।